बता रहे तैयार है वर्किंग लाया हो बाबा आधा वर्किंग दे तैयार आ इलेक्शन मथों लगी पया सही सही बाबा आवाम के सुझाव क्यों हाने तू ये कर आवाम के वनी बुधा बाबा वडेरो अचे पियो ठीक है बाबा तैयार अस्सलाम वालेकुम भाई ओ तैयारी कयो भोतार अचे तो वर्किंग ला वोटन ला तो उनके मेहरबानी करे वोट दी बाबा तैयारी कयो तव्हां सभई भोतार पंहिंजे खे चवे त जंहिं पेरनि सां अचे थो त उन ई पेरनि सां वञी हींअर भोतार खे यादि हिकिड़ी असांजी अचे थी बाक़ी हूअं का ॻाल्हि ई न आहे न रोड आहे न रस्तो आहे तव्हां ग़रीबनि खां पुछो त भोतार ॾिनो छा आहे हिनखे बाबा अहिड़ी ॻाल्हि न आहे तव्हां हे चकर भोतार जी इज़त कयो अलाह ख़ैर कंदो तव्हांखे हर शइ मिलंदी बाबा कुझु बि न थींदो असां ज़िमेवारी से कंदा कुझु बि न थींदो तव्हांजी इज़त आहे भई कुझु बि अस्सलाम वालेकुम सलाम खुशाल ख़ैरा बाबा भोतार पहिरियों दफ़ो थो अचे ईअं न कयो तव्हांखे हर शइ मिलंदी बाबा तव्हां ॻोठारा तॾहिं जिंद का बि माना को मसइलो थिए त तव्हां चिंता नथा चयो बहरहाल पंहिंजे भोतार खे घुरायो बाबा हे चक्कर से भोतार खे घुरायूं था बाबा, तव्हांजी इज़त कंदो तव्हांजी- नो भोतार तव्हांजी इज़त आहे, भले भोतार घुरायो भोतार अचे थो अलाह ख़ैर कंदो सभई तव्हां बाबा, राज़ी राज़ी थी कयो। रहो। अचे थो उड़ल वञ भाई इहो भोतार लाइ कुर्सी त खणी आ अचनि बधा हला बाबा हिन चक्कर हिननि खे मुतमिन करे वोट वठूं था इंशाल्लाह हिन चक्कर रुगो चाहण ॾियो अस्सलाम वालेकुम कुछ आयो खेरा तबे से आ साईं कुछ आयो कुछ असां वोटनि लाइ आया आहियूं हमरा मोकिलिया तव्हां ॾे न भाई अहिड़ी ॻाल्हि ई कोन्हे तव्हांजा वोट ई तव्हांखे ई मिलंदा अहिड़ी ॻाल्हि ई कोन्हे तव्हां त हरूभरू पंधु कयो जे फोन ते चयो आहे त असां पाणे अची वञूं जब असांजो फर्ज़ आहे असांजो अचणु असांजो फर्ज़ आहे इहो मतिलबु तुंहिंजा अमल तव्हां ओस पास वारनि वॾेरनि खे वोट ॾिना हूंदा पर तव्हांखे ख़बर आहे कंहिंखे अचण का शइ न आहे असां पहिरियों दफ़ो था पियूं न, न, इंशाल्लाह तव्हांखे रोड रस्ता मुक़ामनि जा रस्ता तव्हांखे हर चीज़ मिलंदी इंशाल्लाह अलाह ख़ैर करे कंहिंखे बि तकलीफ़ हुजे मुंहिंजो फोन नंबर भाऊ खां वठी छॾियो ठीकु आहे त राब्तो करे वठिजो इंशाल्लाह तव्हांखे हर शइ तव्हां सां हर माल में असां गॾु हूंदासीं इंशाल्लाह तव्हां वोट हिकु दफ़ो असांखे ॾेई ॾिसो सही आहे अलाह ख़ैर कंदो फ़कीर तव्हांखे हर शइ मिलंदी असां हाणे उथण वारा आहियूं अलाह ख़ैर कंदो इंशाल्लाह असांजी लेटर ते साईं जगह पई आहे ठही बाबा तव्हांखे दुख सुख में गॾु आहियूं इंशाल्लाह तुंहिंजी ठही वेंदी जगह बाबा अलाह साईं ख़ैर कंदो इंशाल्लाह असां तव्हां सां हर वक़्त में गॾु अलाह ख़ैर कंदो